असी सभई सिंधी आहियूं। असां सभिनि खे सिंधीअ में ॻाल्हाइण घुर्जे। असांखे ई छो, असांजे ॿारनि खे बि सिंधीअ में ॻाल्हाइण घुर्जे। असी सिंधी न ॻाल्हाईंदासीं त केरु ॻाल्हाईंदो? गुजराती ॻाल्हाईंदा, मराठा ॻाल्हाईंदा। न ये ज़िम्मेदारी असांजी आहे। असांखे पंहिंजी सिंधी ॿोली खे बचाइण खपे। पोइ छो न था असां ॻाल्हायूं सिंधी? किन माण्हुनि खे सिंधी ॻाल्हाइण में शर्म थो अचे। सिंधी ॻाल्हाइण में शर्म कहिड़ी? असांखे माण्हुनि खे ॿुधाइण घुर्जे त सिंधी सभ्यता 7000 साल खां बि वधीक पुराणी आहे। असांखे उनजी खोटाई में हथियार बि न मिलिया। असी सिंधी सुलह पसंद ऐं कामयाब सिंधी आहियूं। असांखे केर बि दबाए नथो सघे। बराबर, त पोइ छो न करियूं फ़खुर पंहिंजे सिंधी हुजण ते ऐं ॻाल्हायूं सिंधी। छो जो सिंधी आहियां, सिंधी आहियां, सिंधी मुंहिंजी ॿोली, कीअं विसारियां ॿोली जंहिंमें माउ ॾिनी मूंखे लोली। जय झूलेलाल।